चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह मूं वटि हेॾो किताब आहे गौसल आलमीन जे तारीख़ जे बारे में मां ख़रीद कयो हो मुल्तान शरीफ मुझा दोस्तों अज़ीज़ो उन्हीं में करामत लिखियल आहे हज़रत गौसल आलमीन जो पोटो हज़रत शाह रुकनुद्दीन जेको कुतुब आलम आहे कुतुब जे मक़ाम जो फ़ाइज़ आहे उन किताब में लिखियो पियो आहे उन साईं जी अम्मा साइण हज़रत बीबी रास्ती रज़ी अल्लाह तआला अन्हा ॾाढी नेक ऐं सालिह औरत हुई उहा थी चवे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे रुकनुद्दीन मुंहिंजे पेट में हूंदो हो अञा ॼाओ कोन हो मुल्तान जे शहर में मस्जिदनि में आज़ान ख़त्म थींदी ही त मुंहिंजे पेट में कलमो पढ़ंदो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मां त ॿुधो पर पंहिंजे पाड़े वारनि औरतुनि खे बि ॿुधायमि त मुंहिंजे पेटड़ वारो ॿार कलमा थो भरे पियो इति ॼाईंदे ई ॼाम छा बाबा चओ बुलंद आवाज़ सां ॼाईंदे ई बेटा साहब फरमाईंदो आहे भली ॼायूं माइरूं सदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन बाक़ी ॿियनि वीचारनि त ओ जागाऊं अजाया कया हिकिड़े ॾिहाड़े हज़रत गौसल आलमीन जाम मस्जिद में नमाज पढ़ाए साईं नंढड़ो शाह रुकनुद्दीन ॿाहिरि ॿारड़नि सां बीठो हो पाण जो ॿाहिरि निकिता ॾिठाऊं त हज़रत शाह रुकनुद्दीन जमायत जूं जुतियूं अधु हेॾे रखी छॾियूं आहिनि जागो था जुतियूं दर ते पियूं हूंदियूं न गॾड़ा पर नंढड़े साईं छा कयो अधु हेॾे हज़रत गौसल आलमीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं जो अंदर आया ॿाहिरि आया ॾिठऊं त गौसल आलमीन जो पोटो ॾिठऊं त मुआरो रुकनुद्दीन ॿाहिरि बीठो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत गौसल आलमीन तकड़ में ॿाहिरि निकिरी जुतियूं खणी ख़लीफ़नि चयोसीं छा आहे ॻाल्हि बाबा छॾियो ॾियो सही न ॿुधायो छा ॻाल्हि आहे बाबा छॾियो ॾी ॻाल्हि किसे ॿुधायो कि ॿुधायां हा कि ख़ुदा ताला हिन मुंहिंजे पोटे खे उहा नज़र अता फरमाई आहे जो जन्नतनि ऐं जहन्नम जूं जुतियूं ई धार थो करे छॾे चवे थो हे जन्नती हन जन जूं जुतियूं हन हे जहन्नमी हन पर अल्लाह जो गुझा मां थो चवां इन खे छॾे ॾे अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहबो सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या